तवंसी रहियो पारस टीवी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। खैरपुर नाथनशाह मां रिपोर्ट पेश कई थी ख़ादम सोडर जी। खैरपुर नाथनशाह में करोड़ रुपए जी मालियत सां ठहियल वाटर सप्लाई जी टांकी नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल जे करे ज़बून हाली जो शिकार बणियल। ही टांकी मुकम्मल तौर ते नाकारा बणिजी चुकी आहे। कंहिं बि वक़्तु ओचितो किरी सघे थी। हितां जे रहवासीन सईद एहसान शाह, सईद काशिफ अली बुखारी, अॻूणे काउंसिलर मैडम उमामज़ादी शेख ऐं ॿियनि वक़्तु चयो त वाटर सप्लाई टांकी जे भरिसां सवे आबादी ते मुश्तमिल घर, मस्जिद, मुख्तियार कार ऑफिस, पब्लिक हेल्थ ऑफिस ऐं हिकु ख़ानगी स्कूल आहे जंहिंखे कंहिं बि वक़्तु जानी माली नुक़सान थी सघे थो। जॾहिं त उन मौक़े ते हिन वज़ीर आला सिंध डीसी दादू ऐं ॿियनि खां मुतालिबो कयो आहे त वाटर सप्लाई जी ज़बून हाली इमारत खे डाहे क़ीमती इंसानी जानियूं बचायूं वञनि।